अरे मवाली पीत बकरी वती थी या हां वती आ घणे वती थी 5000 में मां की वती थी हां मवाली हां सबर के ए बाबू बकरी घणे की दी है 5000 में वती आ 50 में हां हां अरे खबर मवाली घणे वती बा 5000 में वती आ बाबा बकरी 5000 में ना केतरा जी लगायो घणे वती दई हैं अपनी के बुधाए रस्ते में थकी पियो आया गोठ भी न वरी हर कोई दो सजे गोठ के सद दो क्या है ते पानी दा पुछा कंदा केड़ी वन ते सद दो क्या ने शान चढ़ा दो वना ते ओ गोठवारो हेडे जो हेडे ओ गोठवारो हेडे जो बकरी वतिया चाचो मवाली अरे मवाली बनो ते चढ़ो छा खेरता है बकरी के जिया अरे रास्ते में चापो सबई पुछन पिया त घणे वतई बकरी घणे वतई तंहिं करे गोठ वारा करे सजना दफ़ा चितो मां तंहिं करे तव्हां सभिनी खे सॾु कयो आहे हिते बकरी बुधाण जे लाइ हा त बकरी जेका आहे न मां 5000 में वती आहे सभिनी खे वही ॿुधायो तव्हां बि ॿुधव हाणे हा बाबा बकरी घणे 5 में वती थी हा 5 में वाह मवाली वाह बकरी वठी आयो आं 5000 में इन लारड़ियूं कयूं त सॼो गोठ मेड़ियो थई वाह 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 बकरी जे करे तकलीफ़ सॼे गोठ वारनि खे बकरी नहीं थी भलो आ चङो कयो थी बाबा सभिनी खे ॿुधाइजो हले जिन न ॿुधो वञो हाणे बस ॿुधायूं छॾियो मवाली 5000 में बकरी वठी हा वञो जिन छॾियो सभिनी खे जानी छॾियूं वाणी ॿुधाईंदा हा वती बकरी 5000 में बस न हाणे जिंद छुट्टी हा ॿुधव हाणे वञो